अच्छी तरह आप तैयार सच्ची लगे क्या किया क्या जानी ये तो जूतों लगा ले क्या तुमने करे मानी बेइज्जती की दिया चप्पल ले पहने मारी मारी ना वरी ना मारे तो वो साला का ग्रुप मारी तो वो साला का ग्रुप मारी दो ना दे के पैड हो हर जगह मानी बेइज्जती कराई वान उन्होंने तो के मां उन्हें की पार्टी में बैठी हुई है अशोक की पार्टी में बैठी हुई है हां तो बैठी है उत्ते भी बेइज्जती करा है जो असा चाय पिया पियो हां मां कब सीधो रखियो मैं हां हां तुझी दीदी उल्टो रखियो हां तू ते लेटाए रखियो बड़ी हां मैं लेटाए रखियो तो इतनी गाल बुझायो ता का कुछ खाली करे सीधो साला रखियो अरे मां सीधो रखियो चढ़िया मां के चाय खपन दी हुई अच्छा दीदी उल्टो रखियो ने के ना खपन दी हुई तू लेटाए क्यों रखियो ता सीधो कब रखियो ताकि चाय ना खपन दी हुई दीदी कप के ऊपर तो करे छे उनके चाय ना खपन दी हुई मां कप के लेटाए करे हिने रखियो अजीन पासे मां चाय हुनन दा जींदा ना हुनन दा जींदा करे तो हां बड़ी समोसा आया खाने लाए हां समोसा आया हां सभी समोसा पे खाओ तभी पे खाओ पे ना हां तू बढ़िया समोसा पाड़े पाड़े अंदर आलू क्यों खाए हां जीजा जी मानने के अंदर जो मसालों में खाया क्योंकि मुझे मेरी तबीयत खराब हुई डॉक्टर जो है बाहर जो कुछ भी नहीं खाया जाए सब कुछ अंदर जो खाया कभी बेटा ए आला तू गए तो सुबह जो पेपर दे होई ना हम पेपर दिया है हां एग्जाम है ना तुमका मुझे परीक्षा हुई है जी हां काके आ छाए एग्जाम काके है एग्जाम काके आ सर एग्जाम तो एग्जामिनेशन हॉल में हो ना ये 500 पर्चो आ गया पर्चो काके आ ये पे जो ये पर्चो है ना इसो उनपे चक्कर सवाल आया मैं समझी के जवाब दी ना यार उस आ गई 5 सालन का वही सवाल तो पूछन दो आप पूछो ताबी पूछो मैं मुझे जवाब दे सकी मामा बताई दे हां एक बट चारे 5 सवाल करे ना जूता पानी खराब लगा वो भी करूंगा हां ये साबन जो जवाब में अंकल जा भी चाहिए आया सो हिंदी का जवाब हिंदी में सब दे गया सब दे गया हां सब दे गया कल पूछा है आप पूछो पास दिवे ने मदद तुझी में तू ना ता जूता सा मारे दीजो सा जूता नहीं आली ना करे मुझे चप्पल लगे दो एकड़ी गाल होता है आप बुझायो एक खजिया जा माने सबनी का वधिक काटे दींदा है खजी मतलब खजूर हां खजूर जा वणे सबनी का वधिक है जाल जाजे डब्बे देखी ना जालदा जो डब्बे में जालदा जो डब्बो पर ख्याल ताजा ताजी सेहत एरिया के ताजा जाल जाजी खादो ही न होंदो जीजा जी अनि त सेहत माशाल्लाह एरिया की ताजा वो सचो की खादो होंदो जाय जाना देखे आ वो तो नहीं सेहत सा खबर बुझाई मुझे कोई पाले मारा खबर थी भाई अरे एकड़ी गाल बुझाए नीम हकीम खतराए जान क्या मतलब नीम हां हेनो जो मैं उत्तर दी आयुष हां उत्तर बुझाए मुझे जो जवाब में है जी आयुष कि ए हकीम तू हुनर निमजे वणजे हेठा न वेजे ते जान जो खतरो आ वारन में जुआ बैठो यूं एकड़ी गाल पूछना तो दे मां सवाल है मैं पूछना तमाम तो ताकि जवाब से रात में छोना निकरंदो आ भाई सही सिज्जे मालिक की आयुष कि सिज्जे रात में हिने करे ना निकरिनो आ कि रात जो अंधेरो हुंदो आ असाके नजर नहीं इंदो आ क्वेश्चन आंसर लौंडा अब ये सवाल पूछ रहे हैं आप बुझाओ ये मद्रास के चेन्नई शो होता है हां ये तो मतलब कि बुझाने जाओ जवाब है भाई जिसको ये क्या खबर कोने यार होता है आता नवा मिनिस्टर है नहीं करता के खबर कोने मालूम आप बुझाओ मद्रास के चेन्नई हिने करे चेबो आ कि हुते मद्रास में जजी बनो तो हुते जेतरा भी हुते मानू रहंदा रहन वा सब लुंगी पाइना का पाइना लुंगी पाइना औंदा जियाजी गौर कयो हुंदो लुंगी में चैन नहीं चैन ना होंगी तो चैन नहीं चैन नहीं चैन नहीं चैन नहीं बड़े पीछे के ढंग के एक शायद एक काल घड़े किस्मत जा तीन है काल तीन तो है हां 6 किस्मत जा यही समझ एंड किस बन गया हां ते यार बुधाया ते वे केड़ान भाई ता के बुधान ना केड़ान भाई के काल मां तो बुधाया ना समझन के पहलो काल भूतकाल हां व्यो काल वर्तमान काल ठीक है क्यों काल भविष्य काल सबनी के खबर आ हम चौथो काल एसटीडी कॉल अच्छा हम पंजो काल
ISD कॉल। ओ छो कॉल जीजाजी ॾाढो बढ़िया है, सॼे संसार में हलंदो आहे। ॿुधायां मैं? सत श्री अकाल। सतो काल में हूंदो आहे। केड़ो? मां पंहिंजो जूतो न ॾींदो मां हाणे। इन्हीं हालतनि सां मां तुंहिंजी शादी कराईंदुसि। हाँ छा चवां छोकिरी वारनि खे अंक करण में नथा अचनि। वो मूंखे अंक गणण ईंदी आहे, मूंखे गिनती ईंदी आहे पूरी। छा गिनती ईंदी आहे पहिरीं हे ॿुधाए। हे हिसाबनि जो सुवाल करे आयो आहीं? हाँ मां करे आयुसि। हाँ मां गिनती ॿुधायां? पहिरियों हिसाबनि जो सुवाल आहे, पूरा 10 जा 10 सवाल कया थी। बिल्कुल करे आयुसि। हाणे मां तव्हांखां सवाल पुछां? पहिरियों गिनती ॿुधाए। गिनती ॿुधायां? हाँ 1 2 3 4। जीजाजी मुंहिंजी पोइ शादी कराईंदा? लिखी ॾे हाणे हितां ई काई न काई पसंदि करे कराईंदो साईं। ॿुधाए हाणे पुछां त न कराईंदो साईं। बोले छा? पहिरियों गिनती ॿुधाए। हाँ मां 1 2 3 4 5 6 7 8 लहलो दहलो गोलो राजा रानी यको। ए यको जीजाजी ॾिसो अगर ठीक है मां जीअं बि सवाल ते जवाब ॾेई आयुसि, अगर तव्हां में हिम्मत आहे त तव्हां बि जवाब ॾेई ॾेखारो। मां तव्हांखां सवाल थो पुछां। मां खां पुछंदे? हाँ मंत्री आया मां। हाँ कल पुछ। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। हाँ। अगर जेकर कोई लिक्विड शइ, लिक्विड थींदी आहे न, लिक्विड पदार्थ, जेकर लिक्विड थींदो आहे कोई, है ना, लिक्विड खे अगर या कोई जीअं हार्ड शइ थींदी आहे, हार्ड थींदी आहे एकदम, हाँ हार्ड शइ खे गरम कयो त उहा लिक्विड थी वेंदी आहे। हार्ड शइ खे गरम कंदा त लिक्विड थी वेंदी। जीअं मोमबत्ती थींदी आहे, गरम कंदो त लिक्विड थी वेंदी। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेको लिक्विड हूंदी आहे पर उनखे गरम कयो त उहा हार्ड थी वेंदी आहे? टमाट मांजी। या मैं टमाटर मां ॿुधायां न, ॿुधाइणो ई पवंदो भाई। लिक्विड शइ उहा आहे, अगर तव्हां लिक्विड शइ खे गरम कंदो हार्ड थी वेंदी। अहिड़ी दुनिया जी पहिरीं शइ असां सिंधियुनि वटि आहे। ॿुधायां न, बेसण जा पकोड़ा। बेसन जा पकोड़ा। जेकर तो बेसण खे गरम कंदो पकोड़ा न थी वेंदा? जेकर तो सिंधी कढ़ी सां वेही खाईंदा आहियूं पापड़। हाँ बिल्कुल बिल्कुल। हाँ हलो ठीकु आहे, मां ॿियो सवाल पुछां? उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ॾाढो लंबो नालो आहे? लंबो 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 ॿुधाए लंबो नालो आहे हुनजो। इन्हें का लंबो कुछ कोन्हे। अच्छा मां ॿुधायां न, लंबो नालो, हुनजो लंबो नालो आहे रबड़। केतिरो छिकोस छिकना बनोस वो रबड़ ना मां लो। अच्छा हलो आखिरी सवाल उनका कोई ये सेकंड लास्ट हलो आखिरी ना। अगर तव्हां किथे वञो था, पंहिंजी गाॾीअ में मिनिस्टर था आहियो न, तव्हां ईअं वञो था, तव्हांजी गाॾी जे अॻियां कोई कारी बिल्ली रस्तो थी कटे वञे ईअं, त हिनजो छा मतिलबु ॿुधायो? कारी बिल्ली रस्तो कटे वञे? हाँ अगर तव्हांजी कारी बिल्ली को रस्तो थी कटे वञे त हिनजो छा मतिलबु, इहो छा तात्पर्य, इहो छा मतिलबु जो? जो मतलब थियो अपशगुन कम में न वञ। हिनजो मतिलबु आहे कि तव्हां खां वधीक जल्दी उन बिल्लीअ खे बिल्लीअ खे हूंदी जल्दी थिए, तव्हां खां वधीक तकड़ में हली करे पहिरीं निकिरी वई। मां ॿुधायां थो ख़ाली, बस ठीकु आहे ॻाल्हि बोले। ठीकु आहे मां ठीकु आहे पोइ मुंहिंजी शादी शादी मां बिल्कुल कराए थो छॾियां। मां हिकिड़ो सवाल तुंहिंजो जनरल नॉलेज खां पुछां? हा मारी नज़र है वो दीवार ॾिसे थो? हाँ 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 टे कीवलियूं हलनि थियूं? हाँ हाँ हलनि अॻी चए थी मुंहिंजे पुठियां ॿ कीवलियूं। हाँ ठीकु आहे? हाँ पुठी चए थी मुंहिंजे अॻियां ॿ कीवली। अच्छा ऐं विच वारी चए छो ॾिसो आहे हाँ वो है विच वारी चए थी मुंहिंजे अॻियां बि ॿ, हाँ पुठियां बि ॿ। ठीक है हाणे ॿुधाए वो दीवार से कितनी किरड़ी है? अच्छा कीवलिया वो चेती मुझे अगिया भी बे, मुझे पुठिया भी बे। अगिया चए थी मुंहिंजे पुठियां ॿ, हाँ पुठी चए थी मुंहिंजे अॻियां ॿ, हाँ विची चए थी मुंहिंजे अॻियां बि ॿ ऐं पुठियां बि ॿ। हाँ हाँ यानी मां न बुलाए सघंदुसि? न ॿुधाए सघंदे न। न मां ॿुधायां? बुलायो
जितना पैसा पुड़िया दे वापस कर। ये 150 रुपया नोट 150 ही दे 150 हाँ आप बताओ एकरो दबो बताएं तो सोड़े ना ठीक है बेटे हाँ तो विच्छी केवली है ना हाँ और हमें कूड़ी बैठी गला है जल्दी माला निकल देता ठीक है मालाओ तो कोई आला निकल ठीक है क्या यार कन्या है हाँ यार एक आला ना नेता थी नहीं अच्छा जो करोड़ों जो फायदा थी गए हो ना वैसा ही हाँ उनके शक्कर में जो कम तीनों ना तीन लोग तो पहले भी करो पर फायर रिजेक्ट की चुका है नहीं क्या गाली तो करे यार ओ मां जो डिफेंस मिनिस्टर दोस्त था ना काय दिक्कत ही कोने थी वेंदो तो ठीक है सही पर देखो कल थोड़ा ध्यान से हमारे पे करने वाली कुछ तो लिखा है क्या मतलब ताकि तो पता ही है नहीं ताजी सरकार मतलब ताजी सरकार लेते पार्टी से समर्थन का आले पैसा ही हाँ यार वो गालता है पर कई गाल कोने एडी काई टेंशन कोने और जड़े मालूम करे वट दंदो स्टार्टिंग थोड़ा ध्यान से लगा जो वही एडजस्ट किया है ये व्यक्ति किए हैं ना ना कई एडी दिक्कत कोने मां संभाले वट दंदो जो आने मैं तो लगी बंद गए हुए शाम जे पैटर्न है पता है शाम जी यार शाम जी बुधाए जाए ना ए डायरी मां के देई थोड़ी लगा कड़ी अपॉइंटमेंट 50 करोड़ माथे 50 करोड़ चंदा शहर कॉलेज की खबर पई वई त इंक्वायरी थी वई त मां मंत्री आया कुछ होना थी तो अरे असां कैसे में काम कर देवा करोड़ जी अरबन जी हेरा फेरी थी या घणाई बची वया हर कोई बची वेंदो आ ये तो जी सोचा है हे ना मालूम तोखे पैसा रिजर्व चले आए हैं मुंजी गाल मनी मुंजी गाल छो मना हर कोई वहदे पानी में हाथ तो धोए हर कोई वहदी गंगा में हाथ धोए ये भी चाचा चल सकूं ना कोई ये जी दलाली में हाथ कालो करे रहे है ना न तो चई सको नहीं अरे हजारन करोड़न जी दलाली खाई नहीं थी बने केतरा माण्हू जानवर जो चारों तक खाई बने अरे टेलीफोन जी स्टार तक खाई छॾनि माण्हू केतिरा घोटाला थिया आहिनि छा थियो आहे कुछ भी न थियो आहे कंहिंखे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे फांसी बि वेंदा आहिनि जेल बि थी वेंदी आहे अरे केतिरा ॾींहं अरे काली कमाई जो कुझु हिसो ॾेई करे वरी वापसि अची वेंदा आहिनि ऐं पंहिंजी कुर्सी में पाए ॾिसण वरी रहंदा आहिनि असांखे छा असांखे त पंहिंजा करण ॾिसणा आहिनि देश जे बारे में सोच हुनजी तरक्की जे बारे में सोच तू सिंधी जाई तू सिंधियत जे बारे में सोच पंहिंजी ॿोली बारे में सोच अॻिते हली करे शायदि कोई ॻाल्हाइण वारो बि कोन हुजे तोखे नथो लॻे तूं पंहिंजे देश पंहिंजे क़ौम पंहिंजे परिवार सां गद्दारी करे रहियो आहे हिकु दफ़ो वरी सोच तोखे उथणो आहे उथ देश पुकारे रहियो आहे सिंधियत पुकारे रही है चुप कर चवंद चुप कर हाली वञे था हाली वञ चले वई पंहिंजी आवाज़ खे दबाई दे वई ॻाल्हि खे ॿुध ऐं सम्झ हाली वञे था हाली वञ मां चवां थो निकिर था हाली वञ एक बजे आया नहीं अरे यार कुछ भी ना तैयारी करो काम कर चंदू के सेट क्या बताया थे नहीं यार चंदू करे से चंदू के सेट कर चंदू जी मालिक अरे चंदू हाँ यारो मानी में है ना जी पूरी वाली हाँ उन्हें जो ताजो खीर कटी है यार रिचो तो कटी जा सही हाँ जल्दी निकलता है ये साके इन मौके पे कॉमेडी दो ना बराबर सही गाल तो चाहिए यार अगर एक खीर ना हो जाए ना माता जे करे मरी वया मालिक वो तो समझो ताने दिया पूरा दिया लखला न तक इकट्ठी तक शुरू करना अरे बाड़े में मैं बोले क्या बाड़े में मैं बोले तो क्या वाले हुई ना हां निकलता चली हां बाड़े में तू भजन तो गाए था जल्दी बेकार मैं गुम पी लिया बेचारी इतने उतने हली हुई था रास्ता भी कौन खबर है मुझे के तक
देखू देना छकड़ा मानी मैं के साईं आप बिली अरे आसे पासे में मैं बोले तू जो आई थे निकल जल्दी गोले अच्छी जा ये ना जा जूता सपाटी तो साईं जल्दी चल लो आसे पासे में कोने अलग काटे परे वाली वही होती अरे मिली ना ना साईं कासे मिली साईं उमा कमिश्नर के फोन करे चले आए कार्रवाई हले भाई साईं बोलन तो बंदोबस्त करते कार्रवाई जनता वाली कार्रवाई साईं बोलन में अरे माँ के रिजल्ट कपे शाम ताई मां जी मैं खपे समझे फोन करते थे हेलो हाँ इंस्पेक्टर साहब अच्छा अच्छा कमिश्नर साहब बुलाया था यार थोड़ा जल्दी करना असांजा मथा कावड़ करना मुख्य डब्बा है देश के बचे जो राष्ट्रीय शोक न मिली वजह नहीं अच्छे बताइए अच्छा तो तू इंस्पेक्टर के फोन करो थी कमिश्नर के कर कमिश्नर के हेलो कमिश्नर साहब पूछा गलाई थे हेलो कमिश्नर हाँ यार मैं गुम की हुई है मंजी हाँ खबर आ तो कोई साहब से भजन तो गाएं सा जल्दी कर हाँ हाँ अरे फोन से बात करने दे अच्छे तो अब ठीक है अच्छा अच्छा ठीक है तो गाना है माँ आज बोले हूँ था गाल से गौर करो है अच्छा साईं हाजिर है सेवा में साईं छा थियो साईं बोला हले पे जी हिते ॿ अधिकारी लाइन हाज़िर थी विया आहिनि एम्बुलेंस कांस्टेबल खे सस्पेंड करे छॾियो आहे मांगे कार्रवाई खपे शाम ताईं मांजी में मांजे बाड़े में खपे हा साईं हा ज़रूरु न नौकरीअ जा लाला पढ़ाए छॾींदो साईं न साईं प्लीज तव्हां चिंता न कयो चिंता न कयो मालिक हाँ मालिक बटे पुलिस वाला 8000 मेहू खड़ी आया न असांजी आहे हाँ चो ॾिसूं था ॾिसूं हा था हा हल यार हल हल मांजी में मिली वई शइ हद थी वई हिकु पुलिस मिनिस्टर जी में गुम थी वई त सॼो महकमो लॻो पियो आहे हिकु ग़रीब जो ॿार गुम थी वञे त असां हिलंदा बि कोन्हियूं धिक्कार आहे असांजे महकमे खे ये ॻाल्हि थींदी आहे अलाए काथा काथा मेहूं पकड़िया आहिनि तव्हांजी में आहे साईं हिकु ॻाल्हि ॿुधायो हा। तव्हां वटि में जो कोई फोटो आहे में जो फोटो हा आहे न यार हा उहो ॾियो आहे। जल्दी ॻोल्हण में सहूलियत थींदी अरे चढ़िया जा चंदू काथे आहे यार माई तो खणी अचां पई फोटो जो छा कंदे सब मेहू त हिकु जहिड़ी ॾिनी त ॻाल्हि ॿुधायो मां पंहिंजी नौकिरी इन अॻु में 4 पुलिस वारा सस्पेंड थी चुका आहिनि अचनि ॾियो ॻोल्हियूं था पिया फोटो मां मिली वेंदी छा कोशिशि कंदासीं न सब मेहू त हिकु जहिड़ी ॾिनी अरे कमिश्नर एडेस सासू गई थी लटकेस नहीं त ॾाढी सुठी में आहे सुहिणी में आहे अरे लखन में का यार हाणे सम्झो मिली वई में मागे पंहिंजे पुट खां प्यारी आहे बिल्कुलु बिल्कुलु मिली वई सम्झो वन हितां कढी थी ऐं ॻोल्हे अची जाए बिल्कुलु बिल्कुलु ईअं न अची जाए न न न बिल्कुलु त ॿी नौकिरी ॻोल्ही जाए हा हल हितां जल्दी मालिक मालिक हाँ। हिकु छोकिरो पंहिंजी मेह खड़ी आयो आहे छा हा अच्छा ईअं ई अची मिली वई हा एडेस हे थींदा आहिनि माण्हू मांजी में बि ॻोल्हे आयो आहे मांजी ऐं चए थो मां कयो छा आहे न यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए कीअं कीअं तुंहिंजे पुठियां पुठियां आई साईं तव्हांखे ख़बर कोन आहे छा चवंदा आहिनि जिसकी लाठी उसकी भैंस मुंहिंजे हथ में लठ हुई थी तो सघी इहा ॻाल्हि ॿिए खे बि ख़बर हुजे हा हे ॻाल्हि वे यार तूं छा पियो आहे हा साईं वन वन बर्फी वर्फी मिठाई उठाई खणी आ चटी केतिरा मेहगा अरे छड़े ये के लाए ना ये लाए जो तो वजह आओ साईं जल्दी पेप्सी पेप्सी वेप्सी खड़ी है क्या कुछ केतिरा मेहगा अरे मैं लाए ना यार ये लाए जो तो खड़ी था साईं हाँ गान को हाँ। वो चारों भी नीचे सी केतिरा हिदला अबे यार अबे उन्निया जे बे के सुबह का पूछी होती जो तो खड़ी था साईं चारों इन्हीं के तो पारा यार तेरा हाँ अरे पंजा अरे खाइला हटे साईं कौन तो आधी बोतल पी पेप्सी हाँ
समझी में कम जी गाल हिकिड़ो कम कर तू इन्हें के ॾाढे आराम सां इन्हें जे घर में छॾे अचां भाई त इन मांजे में गोली आहे कोई अहिड़ो गहिड़ो कोन्हे वञो आराम सां भाई हिकु ॻाल्हि ॼाण भाई हाणे त मुंहिंजी पैंट बि कमर मथे थी वई आहे चड्डी ठही वई आहे हाणे त मुंहिंजी पघार वधाए छॾियो हा वधाई न यार मैं मिली वई आहे 100 रुपया तुंहिंजी पघार वधी 100 रुपया हा पक्का रे हा अच्छा घुम क्या कई हुई घुम साई तोखा थी हुई ना भाई हाणे मां खाई थी आहे 1000 रुपया घटि कई मां एड़ी पघार जो केड़ो फ़ाइदो वठी वठे हल चलो गाल मुझे समझे ए लट्टू समझ लट्टू असां जे तू सुभाणे हिकिड़ो कमु कर यार अखबार में है टी शर्ट असांखे सुठी ऐं सस्ते क़िस्म जी लट्टियूं खपनि आचार विझंदो तुंहिंजो कमु आहे न जेको चवां कर अगरि हे ख़बर हुजे हा तू हीअं लिखते न हुजे हा कंधे कयां थो छा कमु आहे तुंहिंजो हल निकर ऐड या कोटेशन घुराए हा कोटेशन घुराए लट्टियुनि जी उन में बि त खाईंदासीं कुझु हल वाकई वाह मिनिस्टर वाह पूरे देश के मैंने समझी बैठो है जेके लाठन से हड़काएंगे वाह मिनिस्टर वाह गल चाहे कुछ भी ना ओए पाण सोच तमा छा करे रहा है वे आराम सा ले वो भी अज जी सजी अपॉइंटमेंट कैंसल आई सोच तमा छा आया ऐं देश जे लाइ मुंहिंजी छा ज़िमेदारी आहिनि अगरि जेको करे रहियो आहियां उहो सभु ठीकु आहे छा थो सोचे पंहिंजे अंदर जी आवाज़ खे ॿुध तेज़ ताईं उनखे ॿुधी करे हाणे ॿुधो कंदे ॿुध मां तुंहिंजी ई आवाज़ आहियां जॻाए पाण खे पंहिंजी ताक़त खे सम्झ चओ त मां मिसाल क़ाइमु कंदुमि अहिड़ा कम कंदुमि त माण्हू चवंदा वाह मिनिस्टर वाह अहिड़ा कम न कर त माण्हू तुंहिंजो ॾेई चवनि वाह मिनिस्टर वाह न न न ये नथो थी सघे ये नथो थी सघे बढ़िया आवाज़ है अरे राम मंत्री साहेब अच्छा तमाम के मुंहिंजो नालो कविता है मां स्वर्गीय लेफ्टिनेंट राजेश सिंघानिया जी ज़ाल आहियां वो कश्मीर में दुश्मन सां लड़ते स्वर्ग सिधारे विया तो यो चओ न कि शहीद थिया हुया असांखे फ़ख्रु आहे उन्हनि जे मथां पर इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे कि अॼु असांजे विच में कोन्हनि इन ॻाल्हि जी ख़ुशी बि आहे कि उन्हनि जहिड़े शहीदनि जे करे अॼु असां पंहिंजे घर में महफ़ूज़ वेठा आहियूं उहो असांजे विच में कोन्हनि इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे बट उन्हनि जे मथां मूंखे फ़ख्रु आहे पर मूंखे फ़ख्रु कोन्हे फ़ख्रु मां अॼु बि इहे थी चवां कि हो स्वर्ग सिधारे विया तव्हां भले ई उन्हनि खे शहीद मञो पर मां कोन मञंदी आहियां तव्हां छा था चवणु चाहियो मां सही थी चवां था वो शहीद कोन थिया आया दुश्मन जी गोली छाती ते खाई करे मरना तो मां भी फ़ख्रु कयां मां भी चवां कि वो देश जे खातिर शहीद थिया चवणु छा थी चाहियां मां सम्झुसि कोन आहियां साईं मां तव्हांखे इहो थी ॿुधाइणु चाहियां कि वो वीचारा बेमौत मारा विया वो वीचारा उन्हनि नेताउनि ऐं मंत्रियुनि जे चक्कर में मारा विया जेके असां जहिड़ा माण्हू चूंडे करे सरकार में देश हलाइण लाइ मोकिलींदा आहिनि भेण हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां अञा ताईं न सम्झी सघियो आहियां तूं चवणु छा थी चाहियां मां इहो थी चवां कि मुंहिंजा पति वीचारा हिकु बंदूक जे करे मुआ हुआ उहा बंदूक जेका उन्हनि खे देश जी रक्षा लाइ मिली हुई उहा बंदूक जंहिंसां उन्हनि खे दुश्मन सां लड़ो हो उहा बंदूक जंहिंजे करे मां पंहिंजी पंहिंजो आख़िरी दफ़ो चहिरो कि कोन थी सघे हौसलो रखो जेका उन्हनि खे सेना पाई लड़ण लाइ मिली हुई उहो बंदूक
मांखे चयो कि उन्हनि ब्रश नेताउनि जे करे मुंहिंजा कई मारा विया पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए भेण, इन्हे में मां तुंहिंजी छा थो मदद करे सघां? सॉरी सर, मां तव्हांखे पंहिंजो दुख ॿुधाइण कोन आयमि, मां तव्हां वटि बसि कम सां आई हुयमि। हा हा चओ, बिल्कुलु चओ न। जीअं ई मूंखे ख़बर पई कि तव्हां मंत्री थिया आहियो त मूंखे लॻियो सिंधी हुजण जे करे तव्हां हिन सिंधी भेण जी ज़रूरु मदद कंदो। हा हा बिल्कुलु चओ, जेको तमामु तुंहिंजे पर्सनल लेवल ते कंदुसि, ॿुधाए। उन्हनि जे मरण खां पोइ सेना मूंखे नौकरी जो आसपास कयो हुयो, नौकरी तो छॾियो, अञा सिंधी फंड जा पैसा बि कोन मिलिया आहिनि। 2 साल थी विया आहिनि। मां ऐं मुंहिंजो नंढो ॿार कीअं था ज़िंदगी कढियूं सिर्फ़ु मूंखे ई ख़बर आहे। मिलिया आहिनि त धिक्का धिक्का ऐं धिक्का। कमाल आहे, हाणे शहीदनि जे परिवारनि खे बि धक्का था खाइणा पवनि। यही मुंहिंजो नसीब आहे। मां बसि